मटियारी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर सुमा छुट्टो मौजूब उडेरोलाल जे रहवासी फेज़ मोहम्मद जत विलेज पुलिस ख़िलाफ़ मीडिया आॾो दाहींदे इल्ज़ाम हयो त ईद खां ॿिए ॾींहुं पुलिस पेट्रोल पंप जे मैनेजर इरफान सियाल खे पंप तां गिरफ़्तार करे जुरतू केस दाख़िल करे संदसि भाउ अकरम जत खे गुम करे छॾियो आहे। हुन चयो त 8 ॾींहं गुज़रण जे बावजूदि संदसि भाउ जो पतो पइजी न सघियो आहे। हुन ॿुधायो त उडेरोलाल विलेज जे SHO बा असदुद्दीन जी वंगार वही असांजी पेट्रोल पंप ते हला करे पेट्रोल पंप जे मैनेजर ते 13 ॾींहं जो कूड़ो केस दाख़िल कयो आहे। हुन चयो त 7 ॾींहंनि ताईं संदसि भाउ जी ख़बर नाहे त हू कहिड़ी हालत में आहे। मूंखे ख़दशो आहे त मुंहिंजे भाउ अकरम जत खे असांजा मुख़ालिफ़ नुक़सान पहुचाईंदा। हुन पुलिस ते इल्ज़ाम हणंदे चयो त ज़िले मटियारी जा थाणा सियासी माण्हू हवाले कया विया आहिनि, जंहिं करे ग़रीब मिसकिन माण्हू कूड़नि केसनि में चालान थी रहिया आहिनि। हुन चयो त इंसाफ़ न मिलियो त एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। मुझे भाउ खे अॼु सुधो अॼु 8 ॾह ॾींहं आहे मुंहिंजो भाउ गुम आहे। का ख़बर मुंहिंजे भाउ जी कोन थी पए त मारे छॾियूं, फिराई करे छॾियूं, कहिड़े पासे करे छॾियूं। हर माण्हू वटां वियो आहियां, रड़ियूं दाहूं कूकूं कंदुमि। 8 ॾींहंनि में कंहिं बि मुंहिंजी ॿुधी कोन्हे चई कंहिं कामारो जे हथ आहे, कंहिं कामोरे जो हथ आहे। यार असां कामोरनि खे छा कयो आहे? हेॾो ज़ुल्म असां सां बि बेगुनाह कयो अथनि यार। मुंहिंजो जे भाउ मारिजी वियो त केस दाख़िल कराईंदुसि हुन कामोरनि ते जिन मूंसां नाजाइज़ी कई आहे। ऐं थोरी छॾींदुसि यार, मूंसां हेतिरी नाजाइज़ी थी आहे। पुलिस हींअर स्टैंडूं बीठी आहे, पुलिस खे तकलीफ़ थी आई आहे। मूंसां जेको हेॾो वैर थियो आहे उहो केरु मूंखां पुछण वारो कोन्हे।